अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि तय्यिबीन व अस्हाबिहि ताहिरीन। قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد: بسم الله الرحمن الرحيم. ومن أعرض عن ذكري فإن له معيشة ضنكا. وقد قال النبي صلى الله عليه وسلم: العلماء ورثة الأنبياء. صدق الله العلي العظيم وصدق رسوله النبي الأمي الصادق الأمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. बिरादर मुकर्रम हाफिज मोहम्मद उस्मान जतियाल साहब, मुगैरी साहब, स्टेज पे मौजूद नसीराबाद काल के जाहदेदारान, यूनिटन जाहदेदारान, अकाबिर उलमा इकराम, जिम्मेदारान, पिंडाल में मौजूद नसीराबाद का गैरतमंद, जुर्रतमंद, दिलेर मुजाहिद साथियों, मजमयत उलमा इस्लाम नसीराबाद के तमाम जिम्मेदारान के अजीज इज्तिमा के इनेकाद के दिल के गहराई से मुबारकबाद पेश करें तो जमीयत उलमा इस्लाम में शामिल दीगर दोस्तन के काफिले शेखुल हिंद में शिरकत के दिल के गहराई से खुशामदीद करो तो धड़िए से दुआ करें तो अल्लाह तबारक व तआला इन्हें दोस्तों ये मेहनत के मोहब्बत के परिवार का हमें मंजूर है, मकबूल फरमाए। आवाज तो बोले उसकी को जोड़ है, इसको घनौजी का आवाज है। ये माइक भी हो ठीक है। असल में तकरीर करे मेरी मछली मेरी प्यारा ने किया जो 24 किलाक में 4-5 किलाक सुनो तो 20 किलाक डाला जनवरी फरवरी में पहले हमारा 13 जनवरी का बल्दियाती इंतखाबात की तैयारी में उस कराची हैदराबाद डिवीजन में एक दिए में 12 जलसा भी है, लेकिन बल्दियाती वक्त निकलने का वो तकरीबन 15 जनवरी का अंजे 12 मार्च के रात में तकरीबन 140 जलसा करे सिंध जे कुंडा रिपोर्ट से दुआ की अल्लाह तबारक व तआला इन मेहनत के जवाब में मंजूर है, मकबूल फरमाए। यकीनन तबीयत में असर कमजोर है, नीयत में असर कमजोर है, उसके बावजूद मुझे नौजवान आया पे ऐसा माहौल लाए देखो ये आला है वो जरूर यही पार्टी से में इकरार में आओ के लड़ाई करनी है के बतानी है के लगाती है के लगाते हैं जिंदगी हमारे वाले सिंध ले आए जाचारो मालो का काबले लोग ले आए
कुरान मजीद की एक आयत जो है वो हिस्सुल तिलावत के वक्त रब करीम को फरमाए वमन आअरद अन ज़िक्री फइन्न लहू मईशतन दंका। हदीस है वनहशुरुहु यौमल क़यामति अअमा। चूंकि नौजवानों की अक्सरियत इन्हें के बचा यानी वो याद कर जाए तो जो नौजवान वापस रहे अल्लाह तबारक व तआला फरमाए वमन अअरद अन ज़िक्री, जे मुझे जिक्र का मुंह मोड़ो। नौजवानों का जो तवज्जो आए रब फरमाए जे मुझे जिक्र का मुंह मोड़ो फइन्न लहू मईशतन दंका। मौन के दुख में, बदहाली में, अफलास में, गुर्बत अज़ाब में मुब्तला कर दो। ऐ वो दुख, बदहाली, गुर्बत, अफलास नहीं हो परवा नहशुरुहुम यौमल क़यामति अअमा। क़यामत के दिन उन्हें अंधो करे उठाई मानो जबान मुझे आने पर बोलने की बात कर बोली बोली इंदिरा के मन में याद नहीं है समझी नहीं रहे नन्ना मेरा याद नहीं कबूल है सुबह मेरे को तो दिल बात नहीं बोलता गुरमान आए थे लेकिन वो बोली सही के लागे ले कराएगा इतना बात है हां इतना मैं इतना बात नहीं करता कहने के मुझे दोबारा नहीं है पुराने आपने तो गया तो अलग कहानी है वमन अअरद अन ज़िक्री फइन्न लहू मईशतन दंका। रब फरमाए जे मुझे जिक्र का मुंह मोड़ो, जे मुझे दीन का, इस्लाम का, अल्लाह का, अल्लाह के रसूल का मुंह मोड़ो। मौने मतलब दुख, बदहाली, अफलास, गुर्बत अज़ाब नाज़िल कर दो। ऐ वो दुनिया में अज़ाब नहीं हो पर दीन इस्लाम के रास्ते का मुंह मोड़ मार के क़यामत के दिन अंधो करे उठा दिए अल्लाह बोल करे मालूम है मुआशरे की हालत है इन्हें छोड़ो मुआशरे की हालत क्या है खून सामने ठगी सामने फिरार सामने ब्याज सामने रुश्वत सामने सुन्नी कारोबार सामने जिना जो मर्ज शराब जो मर्ज सामने नौजवान एक एक नौजवान पंजन न्याय जे इज्जत जे घटेगा पंजन न्याय बैकअप एक नौजवान वक्त खैर सही तरीके से आते रहे अल्लाह किया है तो हलाल रिस्क कमाने वाला पहले हलाल रिस्क के मनसब रही करे शराब नशे में धुत कारोबार करे रहा है ऐलान नहीं गवाही नहीं दो हमारे शरीर का सफर हो इलाके के नालों का नौजवान मुनाफिक आए रात को 2:30-3 बजे के टाइम पे दिन के उतर के होटल पे रही करे चाय पियो चाय या होटल से बेटा सी
ऐचारे ऑर्डर जो की नमाज के बाद सुना तो उसी करे आयो करिए नकल का नन्नो मासूम पुत्र के दुले ऐवो जी जिस्म है वात में शराब की धप कहीं कोई वजह ए उठते में शराब को पिए जेके पे हलाल रिस्क जो भी फिक्र ना है जेके पे औलाद को भी हलाल शर्म ना है जेको पुत्र के सामने शराब पी लो जेको पुत्र के सामने जिना करो जेको पुत्र के सामने कूड़ न रहेगो जेको पुत्र के सामने जुआए ब्याज जो कदमाई कारोबार करो इनकी औलाद बड़ी थी रबी के कड़ा पटका बजाएंगे अजहार किया है जो कोई बात पे है उनके कराती है सिक्योरिटी इदारे ने कहा सही इजाजत में मधु के लो ये मुख्तलिफ सिक्योरिटी फोर्सेस नुमाइंदा मौजूद है पुलिस का रेंजर्स का इंटेलिजेंस एजेंसीज का ऐसे लोग के चलो तो सुनो असल के तुम्हें मदद की जरूरत है मदद इदारा कहाँ है ताकत कहाँ है हथियार कहाँ है फोर्स कहाँ है रेंजर कहाँ है पुलिस कहाँ है मामली मोदी ने पढ़ा मावट के यूएन काउंसिल भी कोने मावट का एमपीए एमएनए सिर्फ ने कोने मकेरी कहानी के सिलसिले में खिदमत करे सका तो मुख्य इंटेलिजेंस इदारा ने मालूम चाहिए तो सुनो साहब सिंध के तालीमी इदारे में सिंध के कॉलेज ने यूनिवर्सिटी में 80% पढ़ने नौजवान छोकरा छोकरियों आई से कुके जो नशो करे छोकरा छोकरियों हीरो ऑपरेशन जेकर एक यूनिवर्सिटी में 80 बार हीरो कपियन 80 मां 60 हीरो थे से दिया आवाज उठाओ तमाशा बेहतर थे अजहार किया है जो ट्रेनिए पहले खैबर पख्तूनख्वा में एक नौजवान पबजी गेम खेलने पहले पीर के भी गोली हो पहले मां के भी गोली हो कतल करे पीठले कतल दियो मां साहब ने कहा पहले तो मुझे पुत्र नादाना मुझे पुत्र के सजा नहीं दी माशरो काले में हो गए असल काले में हो असल बच्चा काले में हो असल जो नियाली काले में हो जदीद तरीन तालीम 80 के 1 करोड़ सही मुझे डॉक्टर क्यों खर्च क्यों नहीं सही मुझे इंजीनियर क्यों खर्च क्यों नहीं सही मुझे सीएससी का इम्तिहान पास करे बजाय 70 लाख खर्च करे ऑफिसर बनेगा लेकिन यह जदीद तालीम नौजवानों के नतीजे का जदीद तालीम धरती को भी हतार बनाए तीन को भी हतार बनाए रब रहमान का उसको भी छड़े गए शैतान के रास्ते से हलवाए ये तो गलत ये बेखारी हमारी में केले का बच्चे ये तालीम मुझे न्याय के हीरो नहीं बनाए जेकर तालीम मुझे नौजवान के आई से तो के आदि बनाए जेकर कॉलेज यूनिवर्सिटी मुझे नौजवान के जानिए शादी बनाए माने कॉलेज यूनिवर्सिटी के बाहर निकल बिठा गए लेकिन ला इलाहा इल्लल्लाह के नारे जब हासिल किया कलमे के नारे जब हासिल किया
हर जगह हमारा ऐलान किया तो जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने रोक करके आयो कोई हाथ हेठ न कूदो खड़ा हुजूर ने रोक कर हाथ खड़ा हुजूर ने आशीष करके आयो नारे तकबीर मोहम्मद मुस्तफा माने हुजूर ने आशीष माने दोबारा का सवाल किया तो जी जिंदगी जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के तालीमात के मुताबिक ही गुजरे या हुजूर के हुक्म में जो कर दिए एक दो लोग है एक आवाली एक जमींदार है पुलिस वाला है सोशल मीडिया वाला है मुख्तलिफ सरकारी अफसरों में नौकरी करने वाला सुबह जो सरकार की रात जो समय पाई असांजी जिंदगी रहमान के तगत थी गुज़रे या शैतान के तगत थी गुज़रे जेकर रहमान के तगत थी गुज़रे तासा के अल्लाह जो शुक्र अदा करण घुर्जे पर जेकर शैतान के तगत थी गुज़रे तब अल्लाह जो हुक्म कुरान में रब फरमाया जेको मुझे जिक्र का मुंह मोड़ी दो तुमने बना भूख बदहाली ऐ अफलास है गुर्बत जो अज़ाब में नाज़िल कर दो क़यामत के दिन के अंत हो गए जो वसरी भजे तौबा करो इस्तग़फ़ार करो उठल रब के बचाने की कोशिश करो जिंदगी अल्लाह के रसूल के हुक्म के मुताबिक गुजारो ऐ हैरान हा आज कोई दीन जो काम करे आज कोई लड़की में गाड़ी बोला कि नहीं छा सजो डी रसूलुल्लाह की सुन्नत कूड़ा है उन पानी में उछली लो जेने सजे नसीराबाद तो पेशाब में पाखानो जो है के जिस्म के जुआ की नरमी नदी का हुजूर की सुन्नत पेशाब में पाखाने नगन की है के सेहत में असर न पड़ो पर जेकर को गाड़ी आवाज रखी मुला थी है ताला में रखा अरे मस्जिद जो कब थी है ताला असर मुसलमान असर केड़े किस्म जा मुसलमान हो असर केड़े किस्म जा आशिक रसूल हो उन्हें के नवाज साहब आयो तसे गोश्त रखने मार्केट में तो मिसाल के तौर पे कहला गोश्त 100 रुपए में हो आज गोश्त 200 रुपए में है जीना का सही कहो चलना हे 200 रुपए में गोश्त की दिए 100 रुपए वाला नहीं किए थे खैर आए किले के 100 रुपए का सही क्लिक करे जो हमारी साहब पेट्रोल महंगो की आज पेट्रोल महंगो किया इन्हें करे किले के 100 रुपए गोश्त महंगो हमारी साहब जो तो मां का सही एक चंद्रा पेट्रोल जो गोश्त सारे होगा लोगा पेट्रोल जो गोश्त सारे ताल्लुका चीजें गाड़ी दे 2 रुपये तो भाई आई ना गाड़ी वाले किराओ महंगो गया तो मौलवी साहब जो तो मांझो तो बढ़ा 15 रुपया 20 रुपया बढ़ा किले के 100 रुपए जो मतलब है तो 50,000 दे 50,000 की दिहाड़ी लांतानो शाबाश शरीफ दे लांतानो पीडीएम दे लांतानो हुक्मरान दे असंगा चेहरा अमल हुदा हुक्मरान में तोहफा मिला असा पर केड़ा फरिश्ता हो असा की जिंदगी केड़ी अल्लाह के रसूल के हुक्म जो मुताबिक गुजरे ताकि के फरिश्ता हुक्मरान में मिला वो दरबार में शाबाश रे इमरान खान या हुक्मरान में मिला मिला पहली जात का इनकलाब और हास कयो पहले पान का इनकलाब और हास कयो बंद कमरे में नहीं करे मुसल्ला बिछाए रब से वचन है माई को कहे तो मुर्दार ना है वचन है माई को तो गया तब जिंदगी तुम्हें नाफरमानी में न गुजारी तुम तो गुजार जो है
हलाल कमाए मानू जी खल्ल नला है मदीने में मीरा फरमायो अत्ताजिर सदूकुल अमीन मान नबीयीन व सिद्दीकीन व शुहदाए व सालिहीन अमानतदार ताजिर जो हक हलाल कमाए करे खाई करे खाए करे आयो यो मनी करे उठलो तो क़यामत के दिन नबी चलसा सिद्दीक चलसा शहीद चलसा खबर पकड़ा आया खबर कमा आया खबर बसरे में जल आया लेकिन उठलो नबी चलसा उठलो सिद्दीक ने शहीद चलसा मगर नसीब जो हिकड़ो पकड़ वालो है वो सिद्दीक करना शहीद चलसा नबी चलसा उठलो मैं बड़ा लाख करने जो गोश्त करवाने वाले भाइयों जो अमानतदारी सा जानकारी सा हलाल कमाई हो गए मान जी खल्ल रही हो गए आवे जो आओ के गया असल सच्चा रहियो असल सब खाइन है खयानतदार रहियो असल दीन असाबी नज़ा उठा गयो भक्ति असाबी नज़ा उठा गयो 75 साल असल ला इलाहा इल्लल्लाह के नारे समझा गया बड़े हालात दिला पे उठा दिया हमने कमर जैसे में चलो मुल्क ला इलाहा इल्लल्लाह के नारे पे हासिल किया पाकिस्तान का मतलब क्या ला इलाहा इल्लल्लाह लेकिन वो निजाम वजह अलग का यहाँ लगे इकरार नहीं यह खान के अयूब खान के जनरल जिया के जनरल मुशर्रफ के भुट्टो साहब के बेनजीर साहिबा के शौकत अजीज शौकत करीम के जमाली साहब के बेनजीर साहिबा नवाज शरीफ साहब आसिफ अली जरदारी साहब यूसुफ लादियानी साहब इमरान अहमद खान नियाज़ी साहब मुल्क हासिल ला इलाहा इल्लल्लाह जनारे के कुरा लेकिन ला इलाहा इल्लल्लाह जो निजाम इमरान खान आई तो ला इलाहा इल्लल्लाह जो निजाम असल जे दर्जा वगैरह भोगार खान जवाब आएगा जितना मेरे सीनाबाद में जेल के गोलियों हुई जिनके तहत को चौधरी बनाए गए संगठन में मोकलिया मुल्क के मई सबके ये ठीक करना मेरी रोजगार ये नहीं इलाके की तामीर तरक्की ये कराएगा जने ला इलाहा इल्लल्लाह के निजाम दया बाबू सालिमन चापरन आमरन लुटन लुटेरन दीन धरती हत्तारन के हवाले करो तो मुल्क जो है हाल नसीब करे इमाम हैरान हवा जी नौजवानन ते इन्हनि इमरान खान लाइ कहिड़ो फीड़ो कयो आहे मैं तो नौजवानन से हैरान हूं जेजा पंहिंजा पुट अज भी यहूदन के घर में आहिनि मां कूड़ थो ॻाल्हायां किथे इमरान खान जा ॿई पुट अबा इमरान खान जो को दीवानो मूंखे ॿुधाए तो हुनजा पुट किथे आहिनि इमरान खान जो को फॉलोवर ॿुधाए त खान साहब जा ॿई पुट किथे था रहनि मुझे छपरी दोस्त चए तो फॉलोवर उन जो दिया त मां अॻियो को कोन पी है तू इन जी ज़मानत न ॾे हां अगेंस्ट है तू मां हिकड़े पेज ते है अज मां हिकड़ो हमरा मिले अज मां वेस पे तंगवाणी नमाज में पढ़ी ही तो रस्ते में ठुल्ला तंगवाणी के विच ते हिकड़ी जगह ते नमाज करा तुस मस्जिद में नमाज पढ़ी मस्जिद में बाहर एक तो बाहर मानो जो मेलो लगल हो सेल्फी 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 भी लगा साहब मैं कहते सेल्फी में परेशान करे छड़े हट तू को मां संग रोज जो सेल्फी कढरा 5-5 वठा तो तू खड़ा तो मां खड़ा सेल्फी भी ना अलावा को समाजा मां के को किसको याद है मां एक इजलास में हम जमात दिन कराची में इजलास में वक्फो कियो सी
नमाज ज़ोहर ऐं मानीअ जो लंच जो हिकिड़ो ज़िले जो जनरल सेक्रेटरी हो असांजी पार्टी जो मुंहिंजो क्लास फेलो बि हो, मां सां गॾु बि पढ़ियो। असां जीअं वक़फ़ो कयोसीं त मां उथियुसि ऐं मां वॉशरूम में वुज़ू जे लाइ पियो वियुसि। अञा अधु मां वॉशरूम में अंदरि, अधु मां ॿाहिरि। मूंखे बाबा का चए हज़रत हज़रत हज़रत, मां चयो जी भाई। चई साईं सेल्फी। मां चयो हाणे हीअं कर अंदरि अच बाथरूम में, उते था सेल्फी कढां। सेल्फी जो अलॻि असां अॼु सलाम सेल्फी आहे। मां बीठो आहियां, कॾहिं कॾहिं ईअं बि मां सां थींदो, हमरा ईंदो वॾो भाकुर पाईंदो, हथु ईअं कंहिं ॿुधो हुनजो हथु मोबाइल में हूंदो आहे, मुंहिंजो हथु ईंदो आहे मिलण जे लाइ, हुनजो हथु हीअं। इन मोहबत खे बि मां छा कयां, खटाइण विझां हिन मोहबत जी। मां दोस्तनि खे चवंदो मां भाकुर पायो, मूंसां हथु मिलायो त मूंखे ख़ुशी थींदी। सेल्फीअ मां छा मिलंदो? सेल्फीअ जी जॻह ते मुंहिंजो नज़रियो क़ौम ताईं पुॼायो, मुंहिंजी सोच ऐं मुंहिंजी थिंकिंग अवाम ताईं पुॼायो। सेल्फी अपलोड करण जे बजाए शहीद ख़ालिद महमूद जो पैगाम सिंध जे कुंड कुर्छ ताईं पहुचायो त हिन सिंध खे बाबुनि जे बातनि मां आज़ाद करायो। त हमरा मस्जिद जे ॿाहिरां जम घटो हो साईं सेल्फी सेल्फी। त हिकिड़े चयो मौलवी साहब ज़ोर सां चई त मां बि मुतवजो थियो। लॻो लहजे मां महसूस कयो त मुंहिंजे जमात जो कारकुन चवंदा मां तुंहिंजे जमात जो न आहियां पीटीआई जो। पर तूं ॾाढो भलो माण्हू आहे, तूं वारो लीडर भलो माण्हू कोन्हे। मां फोटो कढा आहियां पीटीआई जो। मां चयो पीटीआई जो छो आहे? इमरान ख़ान कहिड़ो कमु कयो आहे जंहिंजे करे तूं पीटीआई में? मूंखे ॿुधाए। जी साईं हिन मौज़ूअ खे छॾ न, बसि सेल्फी कढा। मां चयो न ॿुधा, तूं पीटीआई में छाजे करे आहीं? जेकॾहिं तकरीरुनि जे करे आहीं त इमरान ख़ान खां भली तकरीरूं त ॿिया लीडर बि करे विया आहिनि। चई साईं हुनजो वॾो विजन आहे। मां चयो कहिड़ो विजन आहे? जॾहिं उहो वज़ीर आज़म हो त हुन कराचीअ जे लाइ हिकिड़ी कमेटी ठाही त आईंदा कराचीअ जा मसला पार्लियामेंट तय न कंदी, कराची जी या कमेटी तय कंदी, ऐं उन सिंध खे अमली तौर ते हिकु ऑर्डिनेंस जे ज़रिए तक़सीम करण जी कोशिश कई। उन सिंध जा जज़ीरा खपाइण जी कोशिश कई। तूं कहिड़े मुंहं सां ख़ान साहब जो दिलदारो ऐं दीदारो आहे? उन 1 करोड़ नौकरियुनि जी ॻाल्हि कई, 50 लाख घरनि जी ॻाल्हि कई, कर्ज नहीं लूंगा, कर्ज लिया तो खुदकुशी करूंगा जी ॻाल्हि कई। ऐं इक़्तिदार में आयो त रोटी कपड़ा ऐं मकान जी जॻह ते माण्हुनि खे चई त अंडे कट्टे और मुर्गियां पालो। हे वज़ीर आज़म, हे वज़ीर आज़म जो विजन आहे। अंडे कट्टे मुर्गियां। पोइ चई बाबा घबरायो न, बुख था मरो त लंगर खाने ते अचो। अञा बि घबरायो न, सुकून हिते न मिलंदो, सुकून क़ब्र में मिलंदो। मां चयो हिन में कहिड़ी ॻाल्हि जो तूं छिको थियो आहीं? मां चयो हिन चंडे चयो त कर्ज़ नहीं लूंगा। 14 अगस्त 1947 खां 25 जुलाई 2018 ताईं जी 14 अगस्त 1947 खां 25 जुलाई 2018 ताईं जिना साहब जे ज़माने खां असांजे शाहिद खाकान अब्बासीअ जे वक़्त ताईं पाकिस्तान जे सभिनी हुक्मराननि जेको कर्ज़ वरितो, जेको कर्ज़ ॾिनो, 25 जुलाई 2018 ते मुल्क जो कर्ज़ो 27,000 अरब हुयो। घणो घणो ॿुधायो बाबा घणो? इहो 70 सालनि जो कर्ज़ो, 70 सालनि जो कर्ज़ो 27,000 अरब। ऐं जंहिं ख़ान साहब हुकूमत लथो उन ॾींहुं पाकिस्तान जो कर्ज़ो 52,000 अरब छॾे वियो। जेके चोर थो चए, जेके चोर थो कोठे, उन जे दौर में कर्ज़ो 27,000 अरब। जेको सभागो इनकलाब आयो हो
इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन जी ॻाल्हि कई, जे अमर बिल मारूफ जी ॻाल्हि कई, जे कर्ज़ न वठण जी ॻाल्हि कई, उन जॾहिं इक़्तिदार उन खां खसियोसीं त 52,000 अरब ते मुल्क जो कर्ज़ो पहुचायो। ऐं रुगो एतिरो न, IMF खे लिखी ॾिनई तहरीरी तौर ते, ओ सोटर इनखे सॾु कर, कावड़जी वई छा? ऑपरेशन त मां इमरान ख़ान जी जो कयो, तोखे चिड़ लॻी त माफ़ी वठां बाबा। अलाए बाबा ऑपरेशन मां इमरान ख़ान जी जो कयो, बचा कावड़ लॻी छा? 27,000 अरब खां 52,000 अरब ताईं कर्ज़ो पुॼाई। स्टेट बैंक IMF खे गिरवी कई, लिखी ॾिनई IMF खे त अॼु खां पोइ पेट्रोल जी क़ीमत IMF तय कंदो। लिखी ॾिनई त बिजली ऐं गैस जूं क़ीमतूं पाकिस्तान तय न कंदो, IMF तय कंदो। खान साहब लिखी ॾिनो त को बि दोस्त मुल्क चाइना, सऊदी अरब, UAE पाकिस्तान खे मदद या कर्ज़ ॾियणु चाहींदो त ओसि ताईं न ॾेई सघंदो जेसिताईं IMF अमेरिका इजाज़त न ॾींदो। मां चवांसि उन PTI जे वर्कर खे अॼु त तोशेखाने मां घड़ी चोरायई, ऐं अॼु बि जो तोशेखाने में केस तो हले। हिकु इमरान ख़ान जे तोशेखाने मां घड़ी चोराई आहे, ॿियो मुंहिंजे क़ाइद मौलाना फज़लुर रहमान जो पुटु मौलाना असद महमूद आहे। विफ़ाक़ी वज़ीर थियण खां पोइ 2 दफ़ा दुबई वियो आहे। दुबई जे बादशाह सां मुलाक़ात कई त दुबई जे बादशाह करोड़नि जूं क़ीमती 2 घड़ियूं हर दौरे में हिक हिक घड़ी मौलाना असद महमूद के तोहफे में ॾिनी। असद महमूद वापस अची करे 2 घड़ियूं तोशेखाने में जमा करायूं आहिनि। हुन चोरी कई आहे, हिन मौलवी साहब जमा करायूं आहिनि। त मूंखे चई मौलवी साहब इन मौज़ू खे छॾ। मां चयो हुन जा पुट यहूदियुनि जे घर में था पलजनि, हुन जा पुट यहूदियुनि जे स्कूल में था पढ़नि, हुन इक़्तिदार में अची जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे गुस्ताख आसिया मलूना खे आज़ाद करायो। हुन कायदानि जे लाइ रस्तो खोलियो। हुन कराची, हैदराबाद, सक्कर, मुल्तान, चनियोट, इस्लामाबाद में मस्जिदनि खे शहीद करायो। पंहिंजी काबीना में कायदानि खे वज़ीर जे तौर ते खयो, इसराइल खे तस्लीम करण जी कोशिश कई। तू कीअं तो हुन जी हिमायत करे? चई मौलवी साहब छॾ ॾिन इन ॻाल्हि खे। जॾहिं घणी इज़त कई त मां चयोमांसि अबा पोइ मां दुआ घुरां, अलाह कंदो त क़यामत जे ॾींहुं इमरान ख़ान सां गॾु हूंदे। घुरा मूंखे चई साईं आमीन आमीन आमीन, बिल्कुलु खुद अलाह कंदो मां क़यामत जे ॾींहुं इमरान ख़ान सां गॾु हूंदो। हीअ सोच आहे। मां चयो इन्ना लिल्लाह पढ़, न पियो पढ़े। मां चयो इन्ना लिल्लाह पढ़, इन्ना लिल्लाह पढ़। मां तुंहिंजो दुश्मन आहियां, तुंहिंजो दोस्त आहियां। तव्हांजे मथां मीडिया चादर चाढ़े छॾी आहे, हे मीडिया वार आहे। मूंखे चई पोइ मां बि दुआ घुरां त अलाह कंदो क़यामत जे ॾींहुं ज़रदारीअ सां गॾु उथंदे। मूंखे चई मां छो मां अॼु लाइ दुआ घुर, मां फज़लुर रहमान सां गॾु उथंदुसि, मां हुनजे कढाया। मां ज़रदारी कढ थोड़ी आहे, चित वारो बुलो तो ज़रदारी कढ आहे न। मजूरे खां काची कढे ज़रदारी। मुझे कायद कोई मां जो कयो ज़रदारी सां त ॿुधा, ज़रदारी जो इत्तेहाद पे शाहबाज शरीफ सां है, असां जो इत्तेहाद पे शाहबाज शरीफ सां है। जी PDM में त गॾु वेठा आहियो। मां तॾहिं खां पीपल्स पार्टी जा थिया PDM में। पीपल्स पार्टी PDM जो हिस्सो ई कोन्हे। मूंखे चई मौलवी साहब ने बहस खे छॾ। मां चयो बाबा लारकाने में बिलावल जो मुक़ाबिलो मां कयो, नवाब शाह में पिणस जो मुक़ाबिलो मां कयो, लियारीअ में बिलावल जो मुक़ाबिलो मां कयो, भोटारन, खानन, नवाबन, सरदारन जो मुक़ाबिलो मुंहिंजी जमात कयो। हाणे बल्दियात में पीपल्स पार्टी जे नुमाइंदनि जो मुक़ाबिलो जमीयत उलमा इस्लाम कयो। हे कहिड़ो इत्तेहाद आहे जो इलेक्शन में हिक ॿिए जे ख़िलाफ़ लड़ो, वरी इत्तेहाद बि आहे। अजीब इत्तेहाद आहे। मां चयो चीन मौलवी साहब मां चयुमि न तूं भलो माण्हू आहे, तूं जो लीडर सही न आहे। मां चयो बाबा मूंखे टिकट कुंवारे कायद ॾिनी,
मुझे कायद जे दस्तखत से पार्टी टिकट हुई जेका मां जमा कराए बिलावल जो मुकाबलो कयो जेकर मुझे कायद जो एडो हिया पे फाटे जरदारी साहब जे पुट जे लाए त नवाब साईं लाड़कण में असां टिकट जारी न करे हा न सोलो होना न दे दस्तखत न करे टिकट दे समझने की जरूरत है हिकड़ी गाल गौर सां ॿुधो तवज्जो सां ॿुधो नौजवानो मां हम ॻाल्हि करे रहियो आहियां तव्हां सां त सिंध जो केस शहीद ख़ालिद महमूद सूमरे विढ़ियो धरतीअ जे मारवड़नि जो केस ख़ालिद महमूद सूमरे विढ़ियो ऐं इन्हनि खे ख़बर हुई त ख़ालिद महमूद सूमरो असांजे इक़्तिदार खे कॾा वेढ़ कंदो इन जे करे हुननि ख़ालिद महमूद सूमरे खे रस्ते तां हटाई ऐं हुनजो गोलनि में परूर जनाज़ो सिंध खे ॾिनो ऐं हुननि सम्झो त ख़ालिद महमूद मयो ख़ैर ख़ैरियत थी वेंदी हाणे असांजे रस्ते में कोई रुकावट न हूंदो हाणे कोई सिंधियुनि जी ग़रीबनि मिस्कीननि हारनि मज़दूरनि जी दीन इस्लाम जी कोई ॻाल्हि न कंदो लेकिन उन्हनि खे कहिड़ी ख़बर हुई त ख़ालिद महमूद सूमरे जे रब्त सां रहिज ईंदो इनक़िलाब ईंदो घर घर मां ख़ालिद महमूद पैदा थींदा जेका मोहम्मद अली जिनाह जे मज़ार ते बीही करे चवंदा सिंध खपाईंदे पादर खाईंदे तकबीर अल्लाह शहीद ख़ालिद महमूद सूमरे उन्हनि खे कहिड़ी ख़बर हुई त इहा ई जमीयत उलमा इस्लाम जेका सिंध खपाईंदे पादर खाईंदे जा नारा हणंदी सिंध जे बहरिया टाउन जे कब्ज़े जी मुखालिफ़त कंदी ज़ुल्फ़काराबाद मंसूबे खे मुस्तरद कंदी सिंध जे ॿेटनि वसीलनि जज़ीरनि जी मालिकी कंदी कालाबाग डैम जे ख़िलाफ़ फतवा ॾींदी इहा ई जमीयत उलमा है जॾहिं अमेरिका जैकबाबाद जे एयरबेस ते कब्ज़ो कयो नेटो फोर्सिस जैकबाबाद जे एयरपोर्ट ते कब्ज़ो कयो अमेरिकी अची जैकबाबाद जे एयरपोर्ट ते वेठा नेटो वारा अची जैकबाबाद जे एयरपोर्ट ते वेठा सिंध करंदड़ बिरड़नि मां न निकिता उते अमेरिकी फौजनि जे साम्हूं नेटो जे फोर्सिस जे साम्हूं जमीयत जा कारकुन हा जिन सीननि ते गोलियूं खाधियूं नमचा जो केस के विड़ियो रोशीन जो केस के विड़ियो 33 नंबर पास मास्टरनि जी जंग के विड़ी हाणे सैलाब में पंहिंजी जान ऐं माल के लुटायो गरीबनि जी मदद कई स्कूलनि ऐं अस्पतालुनि जो केस केर पियो विड़े त हिननि खे मथे में सूर आहे त सभु सुता पिया आहिनि अकेला मौलवी हिन जेका अखियुनि में मिलाए बीठा आहिनि मीडिया वार करे मौलवियुनि खे गंदो कयो त हे मौलवी चोरनि सां गॾु आहिनि लोटनि सां गॾु आहिनि लुटेरनि सां गॾु आहिनि ताकी माण्हुनि जो ज़हन मौलवियुनि जे बारे में जमीयत उलमा जे बारे में ख़ालिद महमूद सूमरे जे हिननि रूहानी पुटनि जे बारे में ख़राब थिए असां वक़्त खां पहिरियों हिननि जो रस्तो रोकियो लेकिन अॼु है नसीराबाद में हज़ारनि जो इज्तिमा उन्हनि खे पैगाम ॾेई रहियो त तव्हांजो पेट जो सूर इंशाअल्लाह न वधंदो सिंध जे वज़ीर आला हाउस ते जमीयत जो जियाला विहारे करे सभा धड़ी सिंध खे बागुनि जे बातन मां जमीयत उलमा इस्लाम नारे तकबीर जमीयत उलमा इस्लाम कल भी चयो हो अॼु बि चवां थो ऐं तव्हांखे कल बि गवाह बणायो हो नौजवानो अॼु बि गवाह थो बणाया मां हिन हथनि में पंहिंजे बाबे जो खून खयो हो पंहिंजे अब्बे सां वाइदो कयो हो त मुंहिंजा शहीद अब्बा हिन जिस्म में तुंहिंजो रत आहे कंद कपाए सघां थो दीन ऐं धरतीअ जे दुश्मन जे साम्हूं नथो झुकाए सघां सिंधियो इत्मीनान रखो जेसि ताईं मुंहिंजे सिस्सीअ में साह आहे दीन ऐं धरतीअ जे दुश्मन सां जंग जारी रहंदी लेकिन वाक़ा करण मुंहं सां ॿुधण कंबरो चढ़ियो लव यू टू लेकिन लव यू ताईं कमु न हलंदो लव यू खां कम अॻिते रोमांस ताईं वधाइणो पवंदो
रोमांस भी वो हुजे जो रात जो 3 बजे वारो हुजे, समझे थो न? 3 बजे वारे जो मतलब इहो मता समझे त मौलवी जी आदत ख़राब आहे, मुंहिंजी आदत ख़राब कोन्हे, मतलब पोलिंग स्टेशन आहे त उते तव्हां सां गॾु भोतार नाहे हूंदो, बेनज़ीर इनकम वारा पैसा नाहे न हूंदा, वॾेरो ऐं नवाब न हूंदो। मां त हैरान आहियां, मूं ते कावड़िया छो वेठा आहियो? पंहिंजो पाण खां पुछो न, इन भोतारनि ख़ाननि नवाबनि सरदारनि ज़ोरदारनि ज़रदारनि खे वोट केरु थो ॾे? तव्हां त सॼी सिंध मुखालिफ़ लॻी बीठी आहे, सोशल मीडिया खोल, पोइ हिकिड़ो ज़रदारीअ जो हामी नज़र नथो अचे, इलेक्शन कीअं था कढनि? सभु सरदारनि जा मुखालिफ़ आहिनि इलेक्शन में वोट, फ़रिश्ता था अचनि, उन्हनि जी का मोहबत नज़र न अचे, मलाइका था अचनि उन्हनि जी भोतारनि ख़ाननि नवाबनि सां। तव्हां काथे? तव्हां सभु ज़मीन जा धोतल आहियो। इनकलाब जनाब असां को जान नथो घुरो, मां तव्हां माल ऐं घर नथो घुरो, मां तव्हां खां इनकलाब जे लाइ हिकु वोट थो घुरां। सिंध थे हिकु दफ़ो वोट ॾे, सभिनी खे आज़मायो अथव, मोलनि खे ॾिनो छा अथव? सॼे ज़िले कमर शहदाद कोट में सिर्फ़ हिकिड़ी यूसी खटी आहे असां, सॼे ज़िले कमर शहदाद कोट में हिकिड़ी यूसी, हिकिड़ो टाउन, हिकिड़ी म्युनिसिपल, हिकु MP, हिकु MLA मां वटि कोन्हे। कयो मुंहिंजे मथां एतमाद, कयो मुंहिंजे जमात जे मथां एतमाद। जेकॾहिं मां तव्हांजे अरमाननि ते पूरो न लहां, ॿीहर मूंखे वोट न ॾिजो। वोट ॾियो भोतारनि ख़ाननि नवाबनि सरदारनि खे वोट ॾियो, बेनज़ीर इनकम सपोर्ट ते। मूंखे हिकिड़ो किस्सो यादि आयो, सैलाब में इमदाद पे विराईसीं, लाड़काणे मदरसे में औरतुनि जो प्रोग्राम रखियोसीं इमदाद विराइण जो। हिकिड़े ॾींहं में असां हिकिड़े ॾींहं में 6.5 करोड़ रुपया बि तक़सीम कयासीं। अहिड़ो ॾींहुं बि असां वटि आयो, 6.5 करोड़ हिकिड़े ॾींहं में। कसम अल्लाह जो, तव्हांजे MP साहब घणा ॾींहं इमदाद तक़सीम करे? सरकारी फंड उन वटि आहे, मां वटि आहे। DC ट्रकियूं उनखे पोइ भरे ॾे, मां त हिकिड़ो राशन जो कटो DC कोन ॾिनो। तव्हांजे MP खे ट्रकियूं DC भरे ॾिनियूं, हुनजे बावजूदि कसम अथव अल्लाह जो, तव्हांजे MP घणा ॾींहं इमदाद तक़सीम कई? ऐं कमर शहदाद कोट में मां इमदाद विराए 6 महीना ताईं शुरू आहे। मां न MLA न MP छो पियो विराया? तव्हां वटि MP सुठा पिया, मां बि सुम्ही सघां पियो। 6.5 करोड़ हिकिड़े ॾींहुं तक़सीम कयासीं। औरतुनि जो प्रोग्राम हो त लिफ़ाफ़ा तक़सीम थिया, 45,000 हिकु लिफ़ाफ़े में पैसा। हिकिड़ी झूर पुराणी अम्मा हुजे, हुनखे जो 45,000 गुज़र मिलिया। ॾिठी त ॾाढो ख़ुशि थी, अल्लाह वधाईंदुसि, अल्लाह केचो ॾींदुसि, अल्लाह ॾुखियो ॾींहुं न ॾेखारींदुसि, अल्लाह जी माइन जी आदत हूंदी आहे त नालो न पई खणे। ऐं असां वारो सोशल मीडिया वारो सनाउल इनखे सुजी दिमाग़ में चयोसि, अम्मा कंहिंखे हिन सम्झो त बाबा हाणे इमदाद भाऊ वारा न कराई आहे त भाऊ वारा नालो खणंदी माई। हिन जो चयोसि, अम्मा कंहिंखे? खिली करे माई तो अब्बा बेनज़ीर खे, अब्बा बेनज़ीर खे। हाणे मूंखे ॿुधाए, हिन सां इनकलाब ईंदो, इन सां तब्दीली ईंदी? कावड़िया मुंहिंजे वेठा आहियो, ॿुधे वचाल कोन थी, सॼो ॾींहुं पहिरें पई सिगरेट जा पैसा ज़ाल खां था वठो, चांहि जा पैसा ज़ाल खां, 20,000 जो मिलंदा माईअ खे त वक़्तु त ख़राब थींदो माईअ जो। कावड़िया मुंहिंजे वेठा आहियो, जो ठिकर ते नालो कोन्हे उहो मुंहिंजे कावड़िया वेठा आहिनि, जेका रोज़ ज़ाल खे पहिरें पवंदा आहिनि उहो मथे कावड़िया वेठा आहिनि। अहिड़ा ज़ुल्म न आहे? ॿुधाए छोटा आहे न ज़ुल्म? वॾो ज़ुल्म आहे न, तोसां साॻी जी ठाहे। वमन अअरज़ अन ज़िक्री, रब फरमाए जे मुझे ज़िक्र खां मुंह मोड़ियो, जे मुझे दीन खां, इस्लाम खां, शरीयत खां, क़ुरान जे कानून खां मुंह मोड़ियो, फ़इन्न लहू मईशतन ज़ंक़ा, उन्हनि खे बुख, बदहाली, अफ़लास जे अज़ाब में मुब्तला कंदुसि। अॼु जेकॾहिं बुख खां, बदहाली खां, ग़ुरबत ऐं अफ़लास खां बचण चाहियो था त तौबा कयो, इस्तग़फ़ार कयो, रुठल रब खे पहुचाइण जी
ऐं ज़िंदगी अल्लाह जे रसूल जे हुक्म जे मुताबिक़ ॾिसो त तव्हांजी ज़िंदगी में तब्दीली अचे थी या नथी अचे। ॾिसो त तव्हांजा बेड़ा पार थियनि था या नथा थियनि। ऐं शरीयत जे निज़ाम जे लाइ, क़ुरान जे क़ानून जे लाइ, अल्लाह जे धरतीअ ते अल्लाह जे निज़ाम जे लाइ, हर ज़ालिम सां बग़ावत जे लाइ, हर मज़लूम जी हिमायत जे लाइ ऐं बिला तफ़रीक़ पूरी इंसानियत जे ख़िदमत जे लाइ तव्हांखे 75 सालनि खां जे क़यादत मुल्क जो बेड़ो उड़ियो आहे उनखे तब्दील करे जमीयत उलमा इस्लाम ते एतमाद करणो। क़यादत तब्दील करणी। जेसि ताईं सिंध क़यादत तब्दील न कंदी, सिंध तबाही जे किनारे खां वापसि न मोटे। चाहियो था त सिंध ख़ुशहाल थिए, चाहियो था त मेरिट ते रोज़गार मिले, चाहियो था त इज़्ज़त सां बच्चनि खे ॿिनि वक़्तनि जी नौकरी में मानी मिले, चाहियो था त सिंध जा वसीला जज़ीरा बेट महफूज़ हुजनि, चाहियो था त सिंध जे नमरताउनि ऐं नौशीनुनि जी इज़्ज़त महफूज़ हुजे त तव्हांखे क़यादत तब्दील करणी पवंदी। जंहिं क़यादत बेड़ो ॿोड़ियो आहे उनखे तव्हांखे मुस्तरद करणो। तव्हां मुस्तरद कयो, तव्हां असेंबली में न मोकिलियो। मां जहिड़ो ज़ामिन नसीराबाद मां चओ तव्हांखे ॾियां, मुंहिंजो मौलाना फज़लुर रहमान मूं सां न ॻाल्हाईंदो। तव्हांखे एतिराज़ थियो न त ज़रदारी मां छो वेठो आहे, तव्हांखे एतिराज़ थियो न त शहबाज़ शरीफ़ मां छो वेठो आहे, तव्हां मोकिलिया आहिनि असेंबलीअ में, मां त न मोकिलिया। 94 सीटूं इमरान ख़ान खे तव्हां ॾिनियूं आहिनि, 85 सीटूं शहबाज़ शरीफ़ खे आवाम ॾिनियूं आहिनि, 55 सीटूं ज़रदारीअ खे सिंध जी आवाम ॾिनियूं आहिनि, 20 सीटूं MKM खे सिंध जी आवाम ॾिनियूं आहिनि। तव्हां न ॾियो वोट ज़रदारीअ खे, इमरान ख़ान खे, नवाज़ शरीफ़ खे, MKM खे, ॿियनि क़ौम परस्त जमातुनि खे, त मां ज़ामिन थो पवां त मुंहिंजो पाए उन्हनि सां न ॻाल्हाईंदो, पधराए पटाईंदो मुंहिंजनि दोस्तनि खे। बाक़ी वोट उन्हनि खे ॾियो त पोइ असां मुल्क जे लाइ, आइन जे लाइ, पार्लियामान जे लाइ, जमहूरियत जे लाइ उन्हनि सां ॻाल्हाइणो पवंदो। सिर्फ मुझे जो गुफ्तगू को खुलासा तौबा करो, इस्तिग़फ़ार करो, रुठल रब के बचाने की कोशिश करो। जिंदगी अल्लाह है, अल्लाह जे रसूल जे हुक्म जे मुताबिक़ गुज़ारियो। ॿियनि जे न्याणियुनि जे इज़्ज़तुनि सां न खेॾो, शराब खां बचो, ज़िना खां बचो, चर्स ऐं हीरोइन, अफ़ीम ऐं कोकेन, आइस खां बचो। ऐं हिकिड़ी गुज़ारिश, उनजो वाइदो वठण तव्हां सभिनी त पंहिंजे घर जे हिक भातीअ खे क़ुरान जी तालीम पढ़ायो। हिकिड़े भातीअ खे, चाहे तव्हांखे 5 पुट आहिनि, 5 धीअर आहिनि, हिक खे क़ुरान पढ़ायो। 2 पुट आहिनि, 2 धीअर आहिनि, हिक खे क़ुरान पढ़ायो। हिकु पुट हिकु धीअ उनखे क़ुरान पढ़ायो, उनखे दीन जी तालीम पढ़ायो। मूंखे यादि आहे मलारकाणे मदरसे हो, कुछ यूनिवर्सिटी जा प्रोफेसर्स मां वटि आया, मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटीज़ जा लेक्चरर्स प्रोफेसर्स मां वटि आया ऐं मां ज़िम्मेदारी सां थो ॻाल्हायां, नौजवानो ज़िम्मेदारी सां। उन वफ़द में 2-4 प्रोफेसर उहे हा जेका हिंदू हा, मुस्लमान न हा, हिंदू हा। मां उन्हनि खां कॾहिं हाल अहवाल वरितो त साईं इहो हाल अहवाल कीअं आया आहियो? कंहिं चयो साईं असां शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी जा, कंहिं चयो साईं असां काइद अवाम यूनिवर्सिटी जा, कंहिं चयो साईं असां शहीद बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी जा उस्ताद आहियूं, प्रोफेसर आहियूं, लेक्चरर आहियूं। मां चयो साईं इहो हाल अहवाल कीअं आयो? ख़ुदा जो कसम हुन में हिंदू बि हा। मूंखे चयो साईं असांजे स्कूलनि कॉलेजनि ऐं यूनिवर्सिटियुनि में ॿारनि खे अल्लाह जो मुनकिर बणायो थो वञे त अल्लाह आहे ई कोन, दुनिया ख़ुदि ब ख़ुदि थी हले, हे सभु कुझु ड्रामो आहे, हे मुल्लनि जी बकवास आहे। छा थींदो आहे रब, छा थींदो आहे अल्लाह? साईं महिरबानी कयो, हिन नौजवान नस्ल जी मालिकी कयो, न त हे नौजवान नस्ल सुभाणे अल्लाह जो इनकार ख़ुदा जो कसम आहे। मां अजीब हिन जे दिमाग़ ते हैरान आहे, ठका थियो, पोइ ज़मीन थी वई, पोइ वरी ठका थियो, पोइ आसमान थी वियो,
जेके आप पुटरों ने ठकावत जमीन और आसमान के तो ठकावत छोड़ के पढ़े के शादी छोड़ नहीं पई बंजर के शादी दे पढ़े खत छोड़ के मुल्ले के वटी निकाह छो पढ़ायो मुसाइब मथे के टकरियो हमारा छाजो अल्लाह मुल्ला छाजो अल्लाह माशाअल्लाह नाराज न थे मां के गार न हो जाए तो सवाल तो क्या मुझे सवाल जो जवाब दे तो मां के अल्लाह दिखा गया बोली बोले मां तो नाराज न थे सवाल तो क्या है जो जवाब दे तो मां के अल्लाह दिखा गया जी हां छुपारा का मसला मैं तो यो बुधाया तू हलालिया या हरामिया ये खिलने की गाल नहीं समझने की गाल मैं जी कार नहीं मैं तो के हाने छे तो मैं तो के कार नदी न छोड़िया मैं तो सवाल तो क्या तो बुधा तो तू हलालिया या हरामिया चई मुल्ला मैं हलाली हां मैं तो की हलालिया साबित कर की हलालिया चई मुल्ला मुझे मां जो मुझे पीर सा निकाह थो ऐ उन निकाह के नतीजे में मां पैदा थियो हां मुल्ला मुझे मां जो मुझे पीर सा निकाह थियो मां जो छा सोचे की हलालिया मां गाल खड़े मुल्ला चवाए थो मुझे मां जो मुझे पीर सा निकाह थियो मतलब यार गाल समझ में नहीं अचे जी मुल्ला तुम के गाली थोड़े मत अल्लाह के कसम गाली न छोड़ा समझाने की गाल तो क्या जी चवाए तो थो मुझे मां जो मुझे पीर सा निकाह थियो मतलब अच्छा निकाह थियो जी हां निकाह मतलब निकाह की गाल तो करे जो मुल्ले पढ़ायो जी हां निकाह जी जो मुल्ले पढ़ायो मां तो यो बुधाए त निकाह जो हुकुम कह दिनो निकाह जो हुकुम कह दिनो त निकाह कयो चुप भेट पूछे जो भाव पूछे मैं तो निकाह जो हुकुम अल्लाह ने नो तो फंकिहू मा ताब लकुम मिन अन्निसाई मसना व सुलास व रुबा फइन खिफ्तुम अल्ला तादिलु फवाहिदा रब जे निकाह जो हुकुम के मने थो जे रब निकाह जो हुकुम दिनो उन निकाह के मने थो तो रब के छो नथो मने जे करे निकाह मने तो रब में मने न पवंदी रब न थो मने त निकाह को में इनकार करणो पवंदी निकाह को इनकार करे त पंहिंजे हलाली ऐं हरामी हुजण खां भी इनकार करणो अजीब दिमाग अजीब वसवसा है माण्हुनि जे दिमाग में पंहिंजे लगे मानी बचे थी ॿुधाए सोट तुझी मोटरसाइकिल पंहिंजे लेके हले थी पेट्रोल लीटर तो विझण सरदारी के घणी दफ़ा गाड़ी धोले शहबाज शरीफ के घणी गाड़ी धोले मोटरसाइकिल भी तुझी पंहिंजे लेके हले न आसमान पंहिंजे लेके जमीन पंहिंजे लेके हवा पंहिंजे लेके पानी पंहिंजे लेके बाकी तुम्हारी मोटरसाइकिल तुझी मोहताज है तुझी हेतरी पिटकड़ी मोटरसाइकिल तो खां समा न थी सके ये दुनिया रब खां समा कीअं थी सके लिहाजा मूंसां वाइदो कयो त असां ज़िंदगी अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे हुक्म जे मुताबिक़ गुज़ारींदासीं आहे को वाइदो करण वारो ऐं ॿियो वाइदो इहो कयो त असां बच्चनि खे क़ुरान पढ़ाईंदासीं कहिड़ा कहिड़ा वाइदो था कयो ऐं ॿियो वाइदो त हिन समाजड़ी सिंध खे वागुनि जे वातनि मां आज़ाद कराइण जे लाइ क़यादत खे तब्दील कंदासीं नंढो क़यादत खे तब्दील वोट किए जी बल्दियात में दिनों में यही ना तकरीब का सब उफट मरी आ सब खुके बदले सब नहीं के खुदा के वास्ते सजाओ थियो बेदार थियो अकुल का दम वठो इंशाअल्लाह जमीयत उलमा इस्लाम सिंध नदी दलन फुरी दलन था उन्हनि जा बिप फाड़े करे हिसाब बराबर कंदी इंशाअल्लाह हिकु दफ़ो जमात खे मौक़ो ॾियो हिन समाजड़ी सिंध जे इंच इंच जी चौकीदारी जमीयत उलमा इस्लाम कंदी इंशाअल्लाह ऐं हिननि सैलाब में कोरोना में जीअं दर खड़काए ग़रीबनि जा हक़ उन्हनि जे दर ताईं पहुचायासीं हुकूमत मिलण खां पोइ बि ग़रीबनि जा हक़ उन्हनि जे दरवाज़े ताईं जमीयत उलमा इस्लाम पहुचाई जिंदगी बाकी मुलाकात बाकी